अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो। अॼु मां अव्हांखे सिंधी अलिफ बे यानी सिंधी अखर पढ़णु ॿुधाईंदमि, पढ़णु सेखारींदमि। ठीकु आहे, छो जो सिंधी असांजी अहिड़ी ॿोली आहे मिठड़ी जेके कुझु असांजा ॿार आहिनि जेके आसान सिंधी पढ़ंदा आहिनि ऐं उन्हनि वीचारनि ॿारनि खे सिंधी अखरनि जी जेका उचार आहे या अदायगी आहे उहा करणु न ईंदी आहे ऐं उन्हनि वीचारनि ॿारनि खे ख़ासि तौर ते सिंधीअ में जेका अलिफ बे असांजा 52 अखर आहिनि उन्हनि जा टुॿका यानी जेके नुक़्ता हूंदा आहिनि डॉट्स उहे यादि न थींदा आहिनि। पोइ उहे ॿार परेशान थींदा आहिनि त असां कीअं यादि कयूं। त इन वीडियो में त मां तव्हांखे फ़िलहालु अॼु जेको आहे सिंधी अखर जेके 52 हरूफ़ आहिनि उहे पढ़णु ॿुधाईंदमि, पढ़णु उन्हनि जो उचार जेको आहे उहो अव्हांखे सेखारींदमि ऐं इनशाला ईंदड़ वीडियो में मां अव्हांखे कीअं यादि कंदा आहिनि, कहिड़ा कहिड़ा ग्रुप हूंदा आहिनि उन में ऐं असां मतिलबु उन्हनि ॿारनि लाइ कीअं आसानी थी सघे थी सिंधी अलिफ बे खे यादि करण लाइ, उहे तमामु शयूं ईंदड़ इनशाला वीडियोज़ में मां अव्हांखे उहे कम या उहे आसानियूं अव्हांखे ॿुधाईंदमि। ठीकु आहे, त हलूं था असां अॼु पंहिंजी वीडियो जी तरफ़। इहो आहे सिंधी अलिफ बे जो चार्ट ऐं सिंधी अखर अव्हांखे ख़बर आहे 52 यानी 52 अखर हूंदा आहिनि। सिंधी लेटर्स जेके आहिनि 52 हूंदा आहिनि हमेशह। अलिफ अल्लाह, बे बिस्मिल्लाह, बे बिल्ली, भे भित, ते तारो, थे थेलो, टे टोपी, ठे ठप्पो, से समर, पे पखो, जीम जग, जे ॼिभ, झे झिरकी, ञे ॼञ, चे चंड, छे छटरी, हे हुक्को, खे ख़त, दाल दोहल, धाल धोबी, डाल ॾेॾर, ड्राल ड्राख, ढाल ढगो, ज़ाल ज़ख़ीरो, रे रेल, ड़े माड़ी, ज़े ज़ंजीर, सीन सिज, शीन शींह, स्वाद सूफ़, ज़्वाद ज़ईफ़, तोए तोतो, ज़ोए ज़रूफ़, आइन औरत, ग़ैन ग़ालीचो, फ़े फ़ौजी, फे फीतो, काफ कुरान, काफ कुकड़, खे खट, गाफ गुडी, गे गऊं, घे घोड़ो, ञे सिंह, लाम लहड़, मीम मच्छी, नून नथ, णूण वण, वाव वाॼो, हे हाथी, हमज़ा माओ, ये यकतारो। प्यारा ॿारो, सिंधीअ में कुझु अखर अहिड़ा आहिनि जिन सां को बि लफ़्ज़ शुरू नाहे थींदो, जीअं ने ॼञ, ड़े माड़ी ऐं ॿियो आहे ञे सिंह, णूण वण ऐं हमज़ा माओ। इहे अखर अहिड़ा आहिनि जिन सां को बि सिंधीअ जो लफ़्ज़ शुरू नाहे थींदो। इहे अखर हमेशह लफ़्ज़नि जे विच में ईंदा आहिनि, लफ़्ज़नि जे विच में इस्तेमालु थींदा आहिनि, तंहिं करे इन्हनि सां को बि लफ़्ज़ शुरू नाहे थींदो। यकीनन अव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी ऐं अव्हां इन जी हर प्रैक्टिस कंदो, हर इन्हनि अखरनि खे वॼाईंदो त इनशाला अव्हांखे इन्हनि जो उचार बि यादि थी वेंदो ऐं अव्हांखे इन्हनि जा टुॿका बि यादि थी वेंदा। इनशाला ईंदड़ वीडियो में अव्हां ॿारनि खे सिंधी टुॿका कीअं यादि करणा आहिनि, इन जो कहिड़ो तरीक़ो आहे उहो बि असां अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही।